अकबर हैरत जह जला जिब्रील जो भी रड़ियो निकली वयो हो जले पाक मोहम्मद करीम जी विलादत थी तो न सुभान अल्लाह। अल्लाह साईं जे तारीफ सां उन रब करीम जी तारीफ करण चाहियां थो जेको अहदा समदा लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहदा, जेको हर जगह ते मौजूदा वाजिबुल वजूदा अल्लामुल गुयूबा, जेको अकेलो आ, जेको ला शरीका, जंहिंजो को सानी कोन्हे, जंहिंजो को शानी कोन्हे, जंहिंजो को मट कोन्हे, जंहिंजो को वजीर कोन्हे, जंहिंजो को मुशीर कोन्हे। ऐं बारगाह एज़दीअ में हीअं अर्ज़ करण चाहियां थो सनाखा पता पता है खुदा या दम बदम तेरा। तव्हांखे ख़बर आहे त सुभान अल्लाह चवण सवाब आहे, गुनाह न आहे। दिल सां ॿुधण चाहियां थो। तव्हां ॻाल्हाईंदव त मां सम्झंदुमि त तव्हां जागो था, ऐं जेकॾहिं सुभान अल्लाह में सुस्ती आई सम्झंदुमि त हाणे तव्हां थकी पिया आहियो। तव्हांखे आलमन सगुरन ॿुधायो हूंदो त जेको अल्लाह जो बानो हिकिड़ो दफ़ो दिल सां सुभान अल्लाह थो चए, अल्लाह साईं उन जे लाइ जन्नत में वण थो हणाए। मुंहिंजी दिल थी चवे त तकरीर जे इब्तिदा खां इख्तिताम ताईं तव्हां खां एतिरी सुभान अल्लाह चवरायां जो जन्नत में सभिनी जे लाइ ठाहू का बाग ठही पवनि। सनाखा पता पता है खुदा या दम बदम तेरा। मोहब्बत सां ॻाल्हायो न। सनाखा पता पता है खुदा या दम बदम तेरा। सनाखा पता पता है खुदा या दम बदम तेरा। जमीनो आसमां तेरे है मौजूदो अदम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तवज्जो, जो दुनिया में तेरा खाकर, जो दुनिया में तेरा खाकर, जो दुनिया में तेरा खाकर तेरा शिकवा करे या रब, ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तेरा शिकवा करे या रब, ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा। रब करीम जी तारीफ खां पोइ मां मदीने जे मीर, नबियन जे सरदार नबी, रसूलन जे पगदार नबी, कायनात जे महदार नबी, अल्लाह जे दिलबर, नबी जन जे अफसर, शाफे महशर, साक़िए कौसर, बुलंदई वाला कदर, रहमत जे समंदर, जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ करण थो चाहियां। चओ न सुभान अल्लाह। मां पंहिंजे साईं जे खिदमत में हीअं थो चवां, वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी। अॼु न ॻाल्हाईंदे त मां असुल न ॻाल्हाईंदुसि। मां सियासी वाइज़ न कंदुमि। जेके सियासी वाइज़ ॿुधण आया आहिनि उहे कंहिं ॿी कचहरी में अचनि। अॼु मेराज जी रात आहे, पाक मोहम्मद जी तारीफ़ कंदुसि। सभु चओ सुभान अल्लाह। यार हे मां वांगुरु थकल आ, तकबीर जो नारो चङी तरह लॻण खपे। तकबीर। वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी। ॻाल्हाए त मां ॻाल्हायां न। जेके मुंहिंजे साईं जा सच्चा मुरीद आहिनि अॼु मुहब्बत सां ॻाल्हाइनि। ये ज़िक्र मुस्तफ़ा जी महफ़िल आहे, मेराज मुस्तफ़ा जी महफ़िल आहे। अॼु मां ॿुधाई तुम त रब जे महबूब जो मकान था है, आमिना जे लाल जो शान था है। अल्लाह अकबर है। जंहिं जला जिब्रील जो भी रड़ियो निकली वयो हो जले पाक मोहम्मद करीम जी विलादत थी। चओ न सुभान अल्लाह। अमर जी नजर पई, अमर चयो हेड़ो बचड़ो त मां ॾिठो ई न आहे। अल्लाह अकबर। ख्वाजा अब्दुल मुतल्लब आयो, चई हेड़ो बचड़ो मां त ॾिठो ई न आहे। जनाब अबू तालिब आयो, चई हेड़ो बचड़ो त मां ॾिठो ई न आहे।
गालियों हलन पयूं जनाबे जिब्रील भी आयो चौना सुभान अल्लाह तोखे जियां बने तियां चाओ ओ शहजाद को गवारा तोखे जिए बड़े तियां चाओ मां के गुस्ताख चवे तुझी मर्जी बेअदब चवे तुझी मर्जी फिरल चवे तुझी मर्जी मां आज हिन इज्तिमा में रब जो पाक कुरान हथन में खड़ी करे चवा तो मां त मिठड़े मोहम्मद करीम जे कदमन जो नौकर तुझी मर्जी जो को वणी सो तबसरो कर मां तुझे गार जो जवाब गार में न दी तुम छो त मुझे मिठड़े मोहम्मद करीम मां के गार न है सेखारी मुझे साईं दुआऊं सेखारियूं हैं मुझो साईं त रहमतन वारो नबी हो ना रब तो फरमायो ममा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाहु अकबर मिठड़े मोहम्मद करीम साईं जड़ो न को जायो आ न क़यामत ताईं को जमड़ो आ मुझो साईं त जमंदे जावा चौना सुभान अल्लाह वज़ुहा जे चेहरे वारो मुझो साईं अज त चौ सुभान अल्लाह वज़ुहा जे चेहरे वारो मुझो साईं वल्लैल जे जुल्फन वारो मुझो साईं अलम नशरह लक सदरक जे सीने वारो मुझो साईं वमार मैता इस रमैता वलाकिन अल्लाह राज हथन मुबारकन वारो मुझो साईं ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद जे मक्के वारो मुझो साईं सब चो सुभान अल्लाह वो मुझो साईं जेको चवे ही शय खाओ त हलाल बणजी वने वो मुझो साईं जेको चवे ही शय खाओ त हलाल बणजी वने वो मुझो साईं जेको चवे ही शय न खाओ त हराम बणजी वने वो मुझो साईं अगर कावड़ जी पे त जहन्नम जो रहियो निकरी वने वो मुझो साईं जे लबन ते मुर्गा ची वने तरफ जन्नत जा अठई दरवाजा खोल आए चले अजु चवण दे माखे ना सा सभई मिठड़े मोहम्मद जा नौकर हूं असा पाक मोहम्मद जा नौकर हूं असा आले मोहम्मद जा भी नौकर हूं असा असहाबे मोहम्मद जा भी नौकर हूं असा अहले बैत मोहम्मद जा भी नौकर हूं वो मोहम्मद भी थकल हो तमा दुआ घुरा चो त रात जो काफी हिस्सो गुजरी वियो ता सब कम वारा मानू हो बाबा अगई खल्क मोलविन ते कावड़ी पईया अल्लाहु अकबर वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी न यार मोहब्बत से जवाब न थो मिले वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी इल्म हिकमत का शाहिद भी मशहूद भी सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानियां फिर उसी नक्श से लेके ताबानियां बस में कौनो मकान को सजाया गया मां चुम त जने ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयो हेड़ो सोहणो तमा डिठो ही कोने जनाबे अबू तालिब चयो हेड़ो सोहणो तमा डिठो ही कोने अमर आमिना चयो हेड़ो सोहणो तमा डिठो ही कोने जनाबे जिब्रील आयो चवण लगो कल्लब तो मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा लम अरा अहदन अहसन अजमल अकमल अतयब मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अज मां पंहिंजे पाक मोहम्मद जी तारीफ़ कंदुम मुझे साईं को मथे कोई कोने मिठड़े मोहम्मद करीम को मथे कोई कोने काडो थींदो रबेड़ो बनायो ही कोने रुख मुस्तफा है वो आईना कि उस जैसा दूसरा आईना न किसी के बज़्म ख़याल में है न दुकाने आईना साज में है। अल्लाहु अकबर कबीरा। ख्वाजा अब्दुल मुतल्लब अञा मुझे साईं जी विलादत नाहे थी। ख्वाजा अब्दुल मुतल्लब हिकड़ी मुझे साईं जी अमड़ के सॾु कयो हो। ख्याल सां ॿुधजे इन्हनि खे वञण ॾियो न अफ़सोस आहे। ॿियो अलाह छा करेन हेॾी भलारी रात में भी एली घोड़ा लगी पई थन हेॾी भलारी रात वठ वठ लगी पई रड़ ते रड़ क़यामत ताईं रड़ियूं कंदा रहंदव पुट मुंहिंजी दुआ हाय हेड़ी भलारी रात ॿियो अलाह छा करे खुदा जे कावड़ खे के सिंग थी न हेड़ी भलारी बख्तावर हो तहां जो पाक मोहम्मद जे जिक्र जी महफिल में आया। मामने तो गुनहगार हूं बदकार हूं ऐबदार हूं सियाहदार हूं रब ॾाढा कंदा हूं पर तुंहिंजा बंदा हूं पर मूंखे पक्का त पाक मोहम्मद जे सदके हिते रहमत वसदी हूंदी। मुखे पक्का त पाक मोहम्मद जे सदके हिते रहमत वसदी हुई जे कोई तो खाली नली तो झोलियों भरी दो। अल्लाहु अकबर कबीरा। ख्वाजा अब्दुल मुतल्लब हिकड़े दी अमड़ आमिना साइण के सदके तवज्जो है तवज्जो मां अग में चई चुको हां त मां सियासी तकरीर न कंदुम मेराज जी रात आ साईं जो शान बयान कंदुम अरे मारे तक जाए अल्लाह अब आवे ही रहो ओ पुत्र ओ भा ओ सोटर अल्लाह अकबर। ख्वाजा अब्दुल मुतल्लब तवज्जो है तवज्जो ख्वाजा अब्दुल मुतल्लब मुझे साईं जी अम्बड़ के सदकियो अञा मुझे साईं जी विलादत नाहे थी मुझो साईं अम्बड़ जी पेट में मुझे साईं जी विलादत नाहे थी मुझो साईं अम्बड़ जी पेट में। ख्वाजा अब्दुल मुतल्लब अम्मा आमिना साइण के चो आमिना मां तुझी इज्जत कंदो हां मां तुझो एहतराम कंदो हां तू मुझे प्यारे पुत्र जी घरवारी आ जनाब अब्दुल्ला जी घरवारी आ मां तुझी इज्जत कंदो हां पर आमिना मजबूर थी तोखे सॾकियो थम दिल में न कजाए दुख न कजाए नाराज न थी जाए घणो चूं त न चवां तोखे पर मां मजबूर थी पियो मांखे माण्हू शहर में घुमण नथा ॾियनि। अरे तवज्जो कर मांखे शहर में माण्हू घुमण नथा ॾियनि मांखे चवनि था त ये तुंहिंजी नुंहुं अहिड़ा अतुर थी हणे अहिड़ा अंबीर थी हणे जो माण्हू परेशान थी था वञनि। बेवह औरत मुड़ुस मरी वियो अथसि बेवह औरत खे खपे त सादगी सां जिंदगी गुजारे रनड़ औरत खे खपे त सादगी सां जिंदगी गुजारे। आमिना तू छा थी करे काल हो तोरो घुराईंदी आ माण्हू जा दिमाग चकराइजी आहिनि हर को मांखे मजार थोड़े। आमिना मां इज्जतदार हां मक्के जो सरदार हां कुरैश जो रईस हां बनु हाशिम जो बनो हां आमिना मां काबे जो चाबी बरदार हां काबे जो मुतवल्ली हां। आमिना तुझो मुड़ुस मरी वियो आ मेहरबानी कर अज खो पो अतुर न हणंदी कर। खबर थव त अम्मा आमिना साइण ख्वाजा अब्दुल मुतल्लब के जवाब में छा चयो कि ख्वाजा अल्लाह जाने तो मां त अतुर ॾिठो ई कोन्हे
अल्लाह जाने तो मात अतर डिठो ही कोने। ख्वाजा अब्दुल मुतल्लब कावड़ जी पियो वो बाकी खुशबू छाजिया जे घिटिए साथी वने त घिटिए में खुशबू, जे रस्ते साथी वने त रस्ते में खुशबू। तोखे घुरायो थम त मुंहिंजो सॼो कमरो खुशबू में बहकी वियो। तू चवे थी त मां अतर डिठो ही ना है। अम्मा आमिना जे अखिन मां नीर पानी जा निकरी पिया। ख्वाजा अल्लाह जो कसम मां अतर डिठो ही कोने। मां मजबूर हां जडे खां पेट में हे बारड़ो आयो। गालाया थी तो वात में भी खुशबू थी निकरे, घुमाती त रस्तो भी खुशबू सा भरजी थो वने। पघर तो निकरे त पघर भी अतर अंबी रखो वधीक खुशबूदार बणियो बीठो आ। सीप से मोती पत्थर से नगीना निकला, सीप से मोती पत्थर से नगीना निकला, इत्र से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला। सीप से मोती पत्थर से नगीना निकला, इत्र से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला। वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी, इल्म हिकमत का शाहिद भी मशहूद भी, जो भी आलम जहां में बनाए गए उसकी रहमत के सदके बसाए गए। हश्र का डर मुझे किसने जे होमी, मेरा आका है वो, मेरा मौला है वो। गालाए तमा गालाया, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिसकी झोली में जन्नत बिछाई गई। मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिसकी झोली में जन्नत बिछाई गई और जिनके हाथों से कौसर लुटाया गया। ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयो सुनो मात डिठो ही ना है, चो ना सुभान अल्लाह। जनाबे अबू तालिब चयो सुनो मात डिठो ही ना है। अमर आमिना चयो सुनो मात डिठो ही ना है। जनाबे जिब्रील बातों कचहरी में चवण लगो कल्लब तो मशारिकल अर्ज़ व मगारिबहा, लम अरा अहदन अहसन अजमल अकमल अत्यब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चो सुभान अल्लाह। जनाबे जिब्रील चयो ख्वाजा अब्दुल मुतल्लब खे तू कुछ ना है डिठो, मां घणो कुछ डिठो आ। जनाबे अबू तालिब खे तू कुछ ना है डिठो, मां घणो कुछ डिठो आ। अम्मा आमिना तू कुछ ना है डिठो, मां घणो कुछ डिठो आ। जनाबे जिब्रील चयो मां ओभर भी घुमिया, मां ओलह भी घुमिया, मां उत्तर भी घुमिया, मां दक्षिण भी घुमिया, मां आदम सफीजुल्लाह भी डिठो, मां नूह नजीउल्लाह भी डिठो, मां इब्राहिम खलीलुल्लाह भी डिठो, मां इस्माइल ज़बीहुल्लाह भी डिठो, मां दाऊद खलीफतुल्लाह भी डिठो, मां मूसा कलीमुल्लाह भी डिठो, मां ईसा रूहुल्लाह भी डिठो, मां याकूब भी डिठो, तमा हुस्न जो बादशाह यूसुफ भी डिठो। तो कल्लब तो मशारिकल अर्ज़ व मगारिबहा, लम अरा अहदन अहसन अजमल अकमल अत्यब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जो सुभान अल्लाह। जनाबे जिब्रील सोचे रब्बे मोहम्मद जो कसम मां 1.25 लाख नबी जन जी भी ज़ियारत कई थम, लेकिन पाक मोहम्मद करीम जड़ो सुनो मां बिना है डिठो। अल्लाहु अकबर। ये मेराज जी रात आ, चो सुभान अल्लाह। ये मेराज जी रात आ, ये वसूलई विसाल जी रात आ, ये पाक मोहम्मद जे शान दरजात जे इजहार जी रात आ। हजरत मूसा रड़ियूं थो करे आहे तवज्जो।
हजरत मूसा रड़ी उठो करे रब्बी अरिनी रब्बी अरिनी रब्बी अरिनी पहुंचा रब मांखे पंहिंजो दीदार कराए। हजरत मूसा रड़ी उठो करे मुंहिंजा मौला मांखे पंहिंजो दीदार कराए। मौला मेहरबानी कर मांखे पंहिंजो दीदार कराए। रब तो फरमाए लन तरानी मूसा को न ॾिसी सघिजे मौला कुर्ब करना मौला मेहरबानी कर। रब तो फरमाए चङो इसरार थो करे मां पंहिंजे नूरन जे तजल्लिन मां हिकड़ी तजल्ली तूर ते थो सटियां अगर सट सही रहे त पोइ मांखे बि ॾिसी सघंदे जी ठीक है मौला। अल्लाह पंहिंजे नूरन जे तजल्लिन मां हिकड़ी तजल्ली तूर ते सटी फखर मूसा साइका। हजरत मूसा बेहोश थी करे जमीन पे गिरी पियो। जनाबे मूसा एलाज थो करे ज़ियारत न थी थे मां सदके वञा पाक मुहम्मद ता। चओ न सुभान अल्लाह। बिना मुतालबे जे रब अर्शन ते थो घुराए। तूर सीना और है अर्श मुअल्ला और है इस गुल को क्या मुशाबहा तो उस रुखे लाल रंग से। इसकी बहार और है उसकी बहार और है। चौना सुभान अल्लाह। सही हजरत मूसा पहतो आबाद ये मुकद्दस तुआ में रब तो फरमाए फखला अनालैका इन्नका बिल वादिल मुकद्दस तुआ। सुभान अल्लाह में सुस्तिया फखला अनालैका इन्नका बिल वादिल मुकद्दस तुआ। चो सुभान अल्लाह। रब तो फरमाए मूसा पाक वादी में आयो जुतन सा न घुम जुतियूं लाहे। अञा तूर परेया तूर साम्हूआ मूसा कलीमुल्लाह हेठ बीठो आ वादी में। रब तो फरमाए मूसा अदब जी तकाजा इहा है त जुतियूं लाहे घुम। मांखे रब तूर भी ॾेखारिया मांखे रब वादी मुक़द्दस तुआ भी ॾेखारिया मांखे रब मक्को भी ॾेखारियो आ त मदीनो भी ॾेखारियो आ। मांखे रब नजफ अशरफ भी ॾेखारियो आ त करबला भी ॾेखारी आ। ख़ाबन में न सच पच में थी आयो हां। मां जने काबे वट पहुतम त मुंहिंजी रड़ निकरी चम शुक्र है तेरा खुदाया शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था। शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था। तूने अपना घर दिखाया मैं तो इस काबिल न था। शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था। तूने अपना घर दिखाया मैं तो इस काबिल न था। गिरद काबे के फिराया मैं तो इस काबिल न था। अल्लाह अकबर। जाम जमजम का पिलाया मैं तो इस काबिल न था। जाम जमजम का पिलाया मैं तो इस काबिल न था। अल्लाह तो के मक्को मदीनो दिखाए ॾाढो मज़ो आ। मां पहिरीं ज़ियारत कई आ मक्के मदीने जी 88 में। उन खां पोइ हर साल मुंहिंजो रब मूंखे मदीने घुराए थो। उन जो करम आ। 88 खां वठी हर रमज़ान मुंहिंजो मक्के मदीने में गुज़रियो आहे। उन जो करम आ। ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा अदा हिक धुर खे ॿुधी फ़ैसिलो न कर। सफ़ाई जो मौक़ो ॿियनि खे मिले इहो इंसाफ़ न आहे यार। कंहिं तोखे मुंहिंजे लाइ कुझु चई छॾियो कावड़जी पए मां पुछे बि नथो यार इहा त ॾाढी मर्ज़ी आहे। मां सॼो ॾींहुं मदीने जे मीर जी तारीफ़ कंदो वतां तूं थो चए त हे गुस्ताख आहे। अल्लाह जो भउ कर। जेको हुज़ूर जी गुस्ताखी थो करे उहो लानती आहे। जेको हुज़ूर जी गुस्ताखी थो करे उहो जहन्नमी आहे।
जेको हुजूर जी गुस्ताखी थो करे उनते जन्नत हराम। वो केड़ो बदबख्त जेको मुझे पाक मोहम्मद के न मने। सजी जिंदगी को ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द अल्लाह छा तो गल है मेरे ख्याल कर। सजी जिंदगी को ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द है, सजी जिंदगी को ला इलाहा इल्लल्लाह जो तस्बीह पर है। जैसी ताई मुहम्मदुर रसूलुल्लाह ने चमदो मुसलमानी ना है। तकबीर शाने मुस्तफा। रब तो फरमाए फखलाना लैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। गाल हाय तमा गाल हाय अज तक गाल हाय पो न गाल हाय अज तक गाल हाय पो न गाल हाय जाए। फखलाना लैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। रब तो फरमाए मूसा पाक वादी में आयो जुतियूं लाहे घुम। मूसा तूर जे भिक में घुमे रब जुतियूं लहराए मां सदके वञा मदीने जे मीर तां। जो मुंहिंजो साईं नाले मुबारक आहिनि सुदो अर्श थो घुमे। जो मुंहिंजो साईं नाले मुबारक आहिनि सुदो अर्श थो घुमे। सुभान असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। जेका शइ जंहिंजे लाइ ठाही वेंदी आहे उहा उनखे ॾेखारी वेंदी आहे। जेका शइ जंहिंजे लाइ ठाही वेंदी आहे उहा उनखे ॾेखारी वेंदी आहे। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ जहान ठाहियो अथमि। तुंहिंजे लाइ ठाहियो अथमि त ॾिसी त वञ। चओ न सुभान अल्लाह। रब तो फरमाए तोखे ॿुधायां त मुंहिंजे महबूब जी दावत कीअं कबी आहे। मेराज मुंहिंजे साईं जी दावत हुई। मेराज मुझे साईं तू दावतूं कंदो है ना यारन के दोस्तन के भोतारन के वीवीआईपीज दावतूं कंदो है ना। जगह के सिंगारींदो आ छिमकार कंदो आ चूनो विछाईंदो आ। सरकारी मेहमान ईंदो आ त पुलिस वारन के कतार में बिहारींदो आ। साहब के सलूट कन। रब तो फरमाए खबर थी मां पंहिंजे महबूब के कीअं घुरायो। जॾहिं मां पंहिंजे महबूब खे घुरायो त मां जन्नत खे प्यार वांगुरु सिंगारियुमि। चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब खे घुरायुमि जन्नत खे प्यार वांगुरु सिंगारियुमि। जन्नत जा 8 दरवाजा खोल राए छॾियमि। जहन्नम जा दरवाजा बंद कराए छॾियमि लाक कराए छॾियमि। मां 1.25 लाख नबियन के पाक मोहम्मद जे इस्तकबाल जे लाइ कतारुन में बिहारियुमि। सब चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा। तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा। मोरना ख्याल का जाए तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा। मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा। शबे मेराज ये शोर था आसमानों में। उठो के जश्न अकीदत का एहतमाम करें। शबे मेराज ये शोर था आसमानों में। उठो के जश्न अकीदत का एहतमाम करें।
जमीन से आज वो इंसान आने वाला है, कदम कदम पे फरिश्ते जिसे सलाम करें। अल्लाह अकबर। मुझो साईं बुराक ते सवार थियो, मुझे साईं बुराक ते कदम रखियो, बुराक उड़ण लगो। हा हा हा। मुझो साईं बुराक जे पुठाड़न ते सवार थियो, बुराक उड़ण लगो। जिते मुझो साईं पहुतो उते रब जूं रहमतूं पहुतियूं। हाँ, जिते मुझो साईं पहुतो उते अल्लाह जे रहमतुन जो मींहुं वसण शुरू थी वियो। मुझो साईं आयो दुनिया में त अम्मा आमिना जी झोली, मुझे साईं हिजरत कई त सिद्दीक अकबर जी झोली, मुझे साईं रहलत कई त अम्मा आयशा जी झोली, मुझे साईं मेराज कयो त बुराक जा पुठाड़ा। अम्मा आमिना जी झोलीअ में साईं आयो त अम्मा आमिना जो शान वधी वियो। सिद्दीक अकबर जी झोलीअ में साईं आयो त अबू बकर जो शान वधी वियो। अम्मा आयशा जे झोलीअ में मुझो आका आयो त मुझी अमर साईं जो शान वधी वियो। बुराक जे पुठाड़न ते मुझे साईं सवारी कई त बुराक जो शान वधी वियो। अरे मारे तवज्जो कर। सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। जने दाई हलीमा साईं वट आई, अग में खोड़ दायूं आयूं। बारड़ो आहे, अगे शहरन वारा बारड़न के बहराड़ी जे इलाकन में मोकलींदा हा। खीर भी भला, मखण भी भला, आब हवा भी भली। हाणे त कम लही विया आहिनि बहराड़न जा भी, पर उन ज़माने में ईअं न हो। हा, दायूं ईंदियूं हुयूं, पोइ बारड़ा खणी वेंदियूं हुयूं। दाई आई, बारड़ो आहे, हा ॾींदव, ॾींदासीं। अबो छा कंदो अथसि, फोत थी वियो अथसि, उतो ई मोटियूं। पुगर छा मिलंदो, वरी ॿी टी चौथ खोड़ आयूं। बारड़ो आहे, हा ॾींदव, ॾींदासीं। अबो छा कंदो अथसि, फोत थी वियो अथसि, उतां मोटियूं। मुंहिंजो साईं अमड़ हलीमा जे पुखे में हो। दर खड़काई, बारड़ो आहे, हा ॾींदव, ॾींदासीं। अबो छा कंदो अथसि, फोत थी वियो आहे। भला ॾिसां, खोड़ दायूं आयूं, साईं जे दर तां मोटी वयूं। रुगो अचण शर्त न है, अदब भी शर्त आ। रुगो अचण शर्त न है, कबूलियत भी शर्त आ। रुगो अचण शर्त न है, रब जी रज़ा भी शर्त आ। अम्मा हलीमा आई, ॾिठई कुछ चई को न, ची खणा थी। जी भला थोड़ी तैयारी त कयो। थोड़ी देर थी, अम्मा हलीमा साईं खे खणी बाहर आई। कमजोर डाची हस, मुड़स गड हुस बाहर। जी हलीमा कुछ मिलियो, जी सब कुछ मिलियो, जी कुछ मिलियो, जी सब कुछ मिलियो। समझी वियो, जी बारड़ो यतीम आछा, जी यतीम ना है, दुर्रे यतीम आ। दुर्रे यतीम उन मोती खे चइबो आ जंहिं जहिड़ो मोती मिले ई न। जी यतीम आ, जी यतीम ना है, दुर्रे यतीम आ। जी हलऊं, जी हलऊं। मुड़स अॻियां थी वेठो, अम्मा हलीमा साईं पोयां थी वेठी। साईं हंज में थस, डाची हले न पई। ॾाढी कोशिश की, हले न पई। जी डाची हले ई नथी। अम्मा हलीमा साईं चो सीटूं चेंज क्यों? जी ॻाल्हि समझ में न आई। जी हिन मासूम खे अॻ में त विहार। जी मूंखे अञा ॻाल्हि समझ में न आई। जी ज़ियारत न कई थी न, समझ में न ईंदई। साईं के अग में त करे विहार। ची मां खेरे मां खणा थो। साईं अग में आयो त उहा कमजोर डाची तेज गाम बणजी वई। रस्ते ते ॿियूं डाचियूं दाइन जूं जेके अग में वयूं, सबरा पलला। दाई हलीमा जी डाची क्रॉस कंदी पई वञे।
उन्हनि चयो हलीमा सवारी मटाई थी छा जी न सवारी सादिया सवार मटजी वियो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही दोनों जहां रोशन हुए कशफत दुजा बिजमालिही औसाफ उनके सब भले हसनत जमीउ खिसालिही सलावत सब उन पर पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। दिल सा चौना अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिब्रील गड हो साईं मुंहिंजा सवारी हली तरब काइनात जे निजाम खे मुंजमद करे छॾियो। तू ॻाल्हि कोन समझी तुंहिंजो वीआईपी मेहमान ईंदो आहे सरकारी गेस्ट ईंदो आहे पोइ पुलिस वारा कतारुनि में बीहंदा आहिनि पोइ साहब जी जॾहिं गाॾी ईंदी आहे त पोइ ट्रैफिक वारा सीटियूं वॼाईंदा आहिनि रड़ मथो रख साइकिल वारो हिते बीहजी वियो मोटरसाइकिल वारो हुते बीहजी वियो कार वारो हुते बीहजी वियो ट्रक वारो हिते गधक साहब जी सवारी थी अचे जॾहिं मुंहिंजो साईं मेराज ते वियो अल्लाह सॼी काइनात जे सवारिन खे रोके छॾियो। मुंहिंजो साईं जॾहिं मेराज ते वियो मुंहिंजे साईं चयो जिब्रील ताज़ो वुज़ू त कयां कि साईं तहां त पाक हो कि को शक ना है पर मुझी दिल थी चले ताज़ो वुज़ू त कयां। मुझे साईं वुज़ू कयो पानी हलण शुरू कयो मथा हीअं ते पानी हारींदे त हेठां हीअं ते हलंदो। मुझे साईं जो हथ मुबारक लगी वियो दरवाजे ते त कड़े खड़कण शुरू कयो। मुझो साईं बिस्तरे मां उथो हो न बिस्तरो गरम हो उन थधो थियण शुरू कयो। सवारी उडरी बुराक हलियो रब काइनात जे निजाम खे जाम करे छॾियो। हलंदड़ पानी बिहजी वियो लुडंदड़ कड़ो रुकजी वियो बिस्तरो उते दबजी वियो। जॾहिं मुंहिंजो साईं सफ़र करे मोटियो पाणी वरी हलण शुरू कयो कड़े वरी खड़कण शुरू कयो बिस्तरे वरी गरम थियण शुरू कयो। चओ न सुभान अल्लाह अल्लाहु अकबर। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सिदरतुल मुंतहा ते जिब्रील रुकजी वियो। साईं अगते मुंहिंजी मजाल कान्हे। मुझे साईं फरमायो जिब्रील मां त तोसां बेवफाई नाहे कई तू छो थो बेवफाई करे। सादिया ते रब रहमत करे चवण लगो बदो गुफ्त सालार बैतुल हराम बदो गुफ्त सालार बैतुल हराम कि ए हामिले वहय बरतर खराम चुदर दोस्ती मुखलिसम याफती इनानम से सोहबत चिरा ताफती बगुफ्ता फिरातर मजालम नमान बमादम के नीरू ए बालम नमान। मुझे साईं चो जिब्रील मां त तोसां बेवफाई न थो क्या तू छो थो बेवफाई करे।
कि सही दिल त मुंहिंजी भी नथी चे पर मजबूर हां अगते हल तुम त सड़ी तुम जाते नूरी मखलूक जे सरदार जी रफ्तार खत्म थी चुकी आ उता मुझे मदीने जे मीर जो सफर शुरू थी रहो आ सही मेराज छो थियो इन जे करे थियो ताकि दुनिया वारन के खबर पे जे तो जमीनन खा आसमान मथे आते तो जमीन वारन खा रब जे महबूब जो शान मथे आ अल्लाहु अकबर ये मेराज जी रात आ ये वसल विसाल जी रात आ मुझो साईं ओसी ताई वियो जेस ताई रब चाहो अल्लाह से फरमायो मस्जिदनी अब्दी मुझा महबूब मुझी तारीफ कर तवज्जो मस्जिदनी अब्दी मुझा महबूब मुझी तारीफ कर मां सदके वञा पंहिंजे साईं ता चओ न सुभान अल्लाह ॾाढियां था ॻाल्हाए वो मुझो साईं जंहिंजे कदमनि में अबू बकर आयो त सिद्दीक़ अकबर बणजी वियो जंहिंजे कदमनि में उमर आयो त फारूक आज़म बणजी वियो जंहिंजे कदमनि में उस्मान आयो त ज़िन्नूरैन बणजी वियो जंहिंजे सोबत में अली आयो त हैदर करार बणजी वियो असदुल्लाह गालिब बणजी वियो वो अली पाक मोहम्मद जे सोबत जे करे धरती ते अल्लाह जो शेर बणजी वियो वो मुझो साईं जंहिंजे सोबत जे करे सोनो हसन हुसैन जीअरे जन्नत जा सरदार बणजी विया जंहिंजे खिदमत में बिलाल आयो त जीअरे जन्नत जो वारिस बणजी वियो चओ न सुभान अल्लाह वो मुझो साईं जंहिंजो वास्तो पियो मक्के सां मक्को मक्का मुकर्रमा बणजी वियो वो मुझो साईं जंहिंजो वास्तो पियो मदीने सां मदीनो मदीना मुनव्वरा बणजी वियो वो मुझो साईं जंहिंजे घर में खदीजा आई खदीजतुल कुबरा बणजी वई वो मुझो साईं जंहिंजे घर में अमर आयशा आई जरे अम्मा आयशा मुझे साईं जी रानी बनी सादी आयशा तय्यबा बणजी वई ताहिरा बणजी वई आलिमा बणजी वई जाहिदा बणजी वई उम्मुल मोमिनीन बणजी वई अफीसा कायनात बणजी वई मुझे मिठड़े मोहम्मद जे सदके अबू बकर जी न्याणी क़यामत ताई कलमे वारन जी अमड़ बणजी वई नारे तकबीर शान उम्महातुल मोमिनीन अल्लाहु अकबर कबीरा जनाब जिब्रील तो चवे साईं मां न हली सकदुम साईं आयो रब फरमायो मस्जिदनी अब्दी मुझा महबूब मुझी तारीफ बयान कर तवज्जो मुझे साईं फरमायो ला उसी सना अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिका खबर तो साईं चाचो साईं फरमायो मुझा रब जह तारीफ जे लायक तुझी जात आ मां काथे करे सकंदो रब फरमायो मुझा महबूब मुझी एड़ी तारीफ कई थी जो कायनात में को न करे सकदो टे सुखड़ियों मिलियूं साईं खे गणियो पहिरियों नमाज़न जो तोहफो साईं हज भी फर्ज आ ज़कात भी फर्ज आ रोजो भी फर्ज आ नमाज भी फर्जा पर फर्क जी खबर थी जने अल्लाह रोजा फर्ज क्या अल्लाह जिब्रील खे मोकलियो तो मुझे महबूब के बुधाए रोजा फर्ज थे फर्ज क्या था फर्ज थी गया जने अल्लाह हज फर्ज क्यों जिब्रील आयो न्यापो पहुंचाई अल्लाह हज क्यों हज फर्ज थी गयो जने अल्लाह ज़कात फर्ज करन चाहिए जिब्रील न्यापो खणी आयो ज़कात फर्ज थी वई पर जने रब नमाज के फर्ज करन चाहो अल्लाह जिब्रील के न मोकलियो पंजे महबूब के रब अर्शन के घुराए नमाज के करनी एक नमाज़न जो तोहफो मिलियो
ऐं ॿियो तोहफ़ो सूरह बक़रा जूं आख़िरी आयतूं रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। यो हिस्सो भी मेराज में तोहफे में मिलियो। ऐं टी शइ अल्लाह फरमायो टी शइ महबूब तोखे मां बिशारत थो ॾियां जेको तुंहिंजो उम्मती शिरक न कंदो जन्नत मोकिलींदो। दुआ कर अल्लाह निमाज़ू नसीब करे, अल्लाह ताला निमाज़ू नसीब करे, अल्लाह कुरान जी तिलावत नसीब करे, अल्लाह से शिरक खां बचाए। असां जी मेहनत जो मतलब रुगो इहो आहे कुरान पढ़ो, अल्लाह जे पाक नाले जो जिक्र कयो, मदीने जे मीर ते दुरूद पढ़ो, गंदी सोहबत खां बचो, शैतानी धंधन खां बचो, अल्लाह जे दर ते अचो, अल्लाह जे रसूल जो चयो मञियो। हिन मुल्क तो डमर तॾहिं लहंदो जॾहिं मिठड़े मोहम्मद जे कदमनि में ईंदो। आका जे कदमनि में ईंदो त बचदो, न त तबाह थी वेंदो। असांजा आलिम तहांजा दुश्मन न आहिनि, अल्लाह ॼाणे थो असांजा आलिम तहांजा सॼण आहिनि। असां इहो ई चाहियूं था इलेक्शन में बीठा हूं त बि इहा नियत आहे अल्लाह जे रज़ामंदे जे नियत सां बीठा हूं। आलिम चूंडबा, सालिह माण्हू ईंदा, चङा ईंदा, चङाई थींदी, गंदा ईंदा त गंद थींदो। शल अल्लाह असांखे सही फ़ैसलनि करण जी तौफ़ीक़ ॾे। ये अॼोकी रात जेका है या फटाकन ऐं बटाकन जी रात न है, ये अॼोकी जेका रात है या हलवन खाइण जी रात न है, ये अॼोकी जेका रात आहे न इहा कीमो ऐं पूरियूं ऐं संबोसा ऐं मिठाइयूं न, ये अॼोकी रात ज़िक्र जी रात आहे, ये अॼोकी रात तिलावत जी रात आहे, ये अॼोकी रात रुठल रब खे परचाइण जी रात आहे, ये अॼोकी रात मदीने जे मीर ते दुरूद पढ़ण जी रात आहे। मामा के अर्ज़ तो क्या हिन भलारी रात में ॿ चार नफ़िल पढ़ो, थोड़ी घणी कुरान पाक जी तिलावत कयो, मदीने जे मीर ते दुरूद पढ़ो, दुआऊं घुरो अल्लाह जे दर ते रोज़ जीअं रब परची पए। मां जेको चुम अल्लाह कबूल फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना ईमानन कामिला व रिज़्क़न वासिआ व हलालन तय्यिबा व तौबतन नसूहन व क़ल्बन ख़ाशियन व लिसानन ज़ाकिरन व अमलन मुतक़ब्बला। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन बअदल मौत वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अल्लाह साईं असां सभिनी जा ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा, असां सभिनी जे सग़ीरनि कबीरनि गुनाहनि खे माफ़ फरमा, असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह साईं जिन तुंहिंजनि बाननि इन जलसे जो इंतज़ाम कयो आहे उन्हनि जी ख़िदमत खे मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह उहे तुंहिंजा गुमनाम बाना जिन हिते स्टेज सजाई, हिते बैनर लगाया, लाउड स्पीकर जो इंतज़ाम कयो,
जिन तुंजन बानहन हिते कुर्सियों विछायूं या अल्लाह उन्हनि गुमनाम बानहन जे मग़फ़िरत जा फैसला फरमा, उन्हनि जे दराजात खे बुलंद फरमा। या अल्लाह जेके तुंहिंजा बाना रात जे हिन हिस्से ताईं तुंहिंजे नाले ॿुधण जे लाइ, तुंहिंजे महबूब जे ज़िक्र ॿुधण जे लाइ मोहब्बत सां बीठा रहिया या वेठा रहिया, या अल्लाह इन्हनि जे झोलनि खे रहमत सां माला माल कर, इन्हनि जे झोलनि खे रहमत सां माला माल कर। या अल्लाह इन्हनि जे हथनि खे रहमत सां माला माल कर। या अल्लाह जेके तुंहिंजा बाना मेराज मुस्तफ़ा जी हिन बाबरकत कचहरी में आया आहिनि, या अल्लाह उन्हनि खे हितां ख़ाली न